अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु असांजो ॿियो वीडियो आहे। अॼु वीडियो जो टॉपिक आहे टीचर एज़ अ फैसिलिटेटर। उस्ताद जेको हिकु मददगार ऐं सहूलतकार आहे सिखण वारनि जे लाइ या शागिर्दनि जे लाइ। असांजी इंडक्शन ट्रेनिंग जो ही टॉपिक आहे ऐं सेकेंड वीडियो आहे। जेके दोस्त नवां आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजो पहिरियों वीडियो ॾिसंदो त असांजो ही वीडियो तव्हांखे सम्झ में ईंदो ऐं कंटिन्यूसली हिकिड़ी जेका असांजी जेकी माना प्लानिंग आहे उनखे तव्हां सही तरीक़े सां फॉलो कयो त जीअं तव्हांखे ॻाल्हियूं सही तरीक़े सां ऐं सुठे नमूने सां सम्झ में अचनि। ऐं पहिरीं शइ जेका आहे असांजी उस्ताद जो मौजूदु हुजणु तमामु अहमियत वारो आहे। बिल्डिंग्स या ॿियूं जेके शयूं ज़रूरत वारियूं उन्हनि खां वधीक जेका अहमियत आहे उस्ताद जो उते मौजूदु हुजणु ज़रूरी आहे शागिर्दनि जे विच में या उन बैकग्राउंड ते जिथे माना पढ़ाई जो रुझान। ऐं उनखां पोइ ॿी जेका अहम पॉइंट आहे उहा उस्ताद जी ड्रेस जेका आहे उनजी वॾी अहमियत आहे। जेके शागिर्द आहिनि उहे किथे बि कम्युनिकेशन कनि या हिकिड़ो मुआशरे मेल जोल थिए त उन्हनि खे उस्ताद जो कमु आहे त उन्हनि खे सुठे तरीक़े सां इज़त सां उन्हनि खे सुठी इज़त ॾिए, सुठी उन्हनि खे इज़त वारी मोट ॾिए त जीअं उहे मुआशरे में इनकरेज कंदो अचे त जीअं हू उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई जे मिसल हुजे। वालदेन जेके हूंदा आहिनि उन्हनि जे साम्हूं उस्ताद जो जेको रवैयो आहे उहो मुसबित हुजे ऐं बहितर हुजे ऐं पॉज़िटिव हुजे। उस्ताद जो जेको आहे रवैयो आहे या जेका कारकर्दगी आहे उहा हिकु आइडियल मिसल हुजणु खपे त जीअं उहे जेके शागिर्द आहिनि उनखे मतिलबु फॉलो कनि ऐं उन्हनि जा उन शागिर्दनि ते सुठा असरात थियनि ऐं हू जीअं बहितर हिकु सक्सेसफुल शागिर्द साबित थियनि। उस्ताद खे जेके शागिर्दनि जी कामयाबी जे लाइ जेकॾहिं का मुश्किलात साम्हूं अचे थी त उन मुश्किलात खे मोह ॾिए ऐं चयो त शागिर्दनि खे कामयाबी जे लाइ अहम ज़रूरी आहे ऐं क़ुर्बानीनि खां सवाइ कॾहिं बि तव्हांखे कामयाबी न मिलंदी। ऐं शागिर्दनि जे मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ में जेकॾहिं का परेशानी उस्ताद खे थिए थी त उनखे फेस करे ऐं उन्हनि खे उन शइ जो महसूसु जेको शागिर्द न कनि त पोयां केॾी उस्ताद मुश्किलात या हिकिड़ी तकलीफ़ कई आहे या कोशिशि कई आहे त उहे इन शयुनि जो शो न करे बल्कि उहे शयूं फेस करे ऐं उन्हनि खे सुठे तरीक़े सां गाइड कंदो। उस्ताद जेको पढ़ाए थो ऐं शागिर्दनि में हिकिड़ी तब्दीली अचे थी ऐं जेका तब्दीली उहा मुसबित आहे ऐं पॉज़िटिव आहे त इन मां महसूसु थिए थो त उस्ताद जी महिनत उन में शामिलु आहे। पर जेकॾहिं शागिर्दनि में उहा तब्दीली नथी अचे ऐं शागिर्दनि में सुधारो नथो अचे त पोइ हिन जो मतिलबु आहे त उस्ताद खे वधीक महिनत जी ज़रूरत आहे। शागिर्द जेको न उस्ताद जो हिकु आईनो हूंदो आहे। जेके शागिर्द में ख़ूबियूं हूंदियूं आहिनि उस्ताद खां ट्रांसफ़र थींदियूं आहिनि त उस्ताद में बहितर ख़ूबियुनि हुजण जो तमामु ज़रूरी आहे त जीअं शागिर्द बि उस्ताद जो हिकु आईने मिसल हूंदो आहे। ऐं वक़्त जे हिसाब सां डिजिटल शयुनि जो उस्ताद इस्तेमालु करे त जीअं उन्हनि खे जीअं टैबलेट्स आहिनि, मोबाइल्स आहिनि, उन्हनि खे यूज़ेज करणु या उन्हनि में शयूं जेके आहिनि अॼु जे हिसाब सां वक़्त जे हिसाब सां पोयम्स आहिनि या अहिड़ियूं शयूं जेके तालीम सां वाबस्ता आहिनि त उन्हनि खे हू उन्हनि शागिर्दनि सां शेयरिंग करे ऐं जीअं उन्हनि खे वधीक जेको सहूलियतकार इन मामले में बनाए तालीम